अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गॾु आहियां संध्या सैयद ऐं आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 20 ॼणनि जूं हयातियूं गिड़काए पियो। NCOC मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 3669 नवां केस ज़ाहिर। 24 कलाकनि में 1686 मरीज़नि जी हालत ॻणिती चुकी। PDM सरबराह मौलाना फजल रहमान की जाती उमरा आमद। मुस्लिम लीग नून के नायब सदर मरियम नवाज़ ऐं हमज़ा शहबाज सां मुलाक़ात। नून लीग अॻवाननि पारां ईद खां पोइ लॉन्ग मार्च शुरू करण जी तजवीज़ आहे। इस्तीफ़ाउनि जे मामले ते PP जे जवाब में अॻिते जी हिकमत अमली तय करण ते इतफ़ाक़। मरियम नवाज़ जो चवणु आहे त उसूली फ़ैसिलो थी चुको आहे त सेनेट में अपोज़िशन लीडर नून लीग जो हूंदो। कंहिंजे हाराइण या खटण खां पोइ तब्दीली जी का बि गुंजाइश मौजूदु न आहे। PDM जे फ़ैसिले तहत सभु जमायतूं इन ॻाल्हि जूं पाबंद हूंदियूं त आज़म तारण अपोज़िशन लीडर हूंदो। मौलाना फजल रहमान चयो त लॉन्ग मार्च ज़रूरु थींदो। PDM मुतहद आहे, कुझु मसइलनि खे जल्द हल करे वठंदासीं। PP खे चवंदासीं त नव जमायतनि जी राय जो एतिराम करे। मौलाना फजल रहमान कोरोना वैक्सीन बाबत गलत बयानी कई। कोरोना जी नई लहर में तेज़ी आई आहे। कोरोना मुतासिरनि जी शरह गुज़िरियल 8 महीननि खां वधीक आहे। कोरोना वायरस माण्हुनि में फ़र्क़ु नाहे ॾिसंदो ऐं न ई रिआयत कंदो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं ख़ातून अवल जी सिहतयाबी लाइ दुआ गुआहियूं। PDM माज़ी जो हिस्सो बणिजी चुकी आहे। मौलाना फजल रहमान अहिड़े इतिहाद जो सदर आहे जंहिंजो वजूद ई नाहे। सेनेट में ओपोज़िशन लीडर केर बि थिए, उन सां असांखे फ़र्क़ु नथो पवे। बदकिस्मती सां मुल्क जी ओपोज़िशन ॿारनि जे हथ में आहे ऐं उहे पंहिंजे वालदेन जो बचाव करे रहिया आहिनि। समा वारे वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज की प्रेस कॉन्फ्रेंस। सिंध हुकूमत जो किरदार बुरी तरह बेनकाब थियो आहे। पीपल्स पार्टी जी जमहूरियत जो ड्रामो हलीम आदिल शेख जी गिरफ़्तारी ते बेनकाब थी चुको आहे। अॼु हलीम आदिल शेख जी अयादत कई, हू ॾाढो हौसलामंद नज़र आयो। हलीम आदिल शेख ते बेबुनियाद केस आहिनि। PDM इदारनि खे पंहिंजे मफ़ादनि लाइ इस्तेमालु करे रही आहे। पंजाब हुकूमत जी तर्जुमान फिरदौस आशिक़ वाणिजू कराची में मीडिया सां ॻाल्हाई। वफ़ाक़ी हुकूमत गॾियल मफ़ादनि वारे काउंसिल जो इजलास घुराइण जो फ़ैसिलो करे वरितो। इजलास खां पोइ आदमशुमारी जे नतीजनि में नोटिफिकेशन जारी करण जो इम्कान। ज़रियनि मूजिबि इजलास में गॾियल मफ़ादनि वारे काउंसिल जे मुस्तक़िल सेक्रेटरिएट जो जाइज़ो वरितो वेंदो। नेपरा जी सालियानी रिपोर्ट में पेश कई वेंदी। कंडियारो वेझो क़ौमी शाहरा ते ट्रालर जो मोटरसाइकिल खे टक्कर, हिकु ॼणो फ़ौत, हिकु ज़ख़्मी। पुलिस जो चवणु आहे त हादसो तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो आहे। ऐं दोदापुर वेझो रोड हादसे में ज़ख़्मी थियल पीर सन अली मोहम्मद द्रोही ज़ख़्मनि जी सट न सहंदे फ़ौत थी वियो। लाश